इलेक्शन कमीशन पार्लियामेंटेरियन जे साल 2021 जे माली असासन जा तफ़सील जारी करे छॾिया। इलेक्शन कमीशन पारां जारी कयल तफ़सीलनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ वटि 10 करोड़ रुपयनि जी मालियत जूं मिल्कियतूं आहिनि। हुन जी लंडन में 1 करोड़ 67 लख रुपयनि जी मालियत जी जायदाद मौजूद आहे। इलेक्शन कमीशन जे दस्तावेज़ मूजिबि वज़ीर आज़म जे बैंक अकाउंट में 20 लख रुपया आहिनि। हुन पंहिंजे पुट सलेमान शहबाज खां 6 करोड़ 39 लख रुपयनि जो कर्ज़ वरितो आहे। शहबाज शरीफ जो लंडन में मौजूद हिकु बैंक अकाउंट खाली आहे। इलेक्शन कमीशन मूजिबि अॻूणे वज़ीर आज़म ऐं PTI जे सरबराह इमरान ख़ान जी मिल्कियतनि जी मालियत 14 करोड़ 21 लख रुपया आहे। इमरान ख़ान वटि ज़मान पार्क लाहौर ऐं मियांवारी में विरासती घर आहिनि। बनी गाला में हुन जो खेसि तोहफ़े में मिलियल 300 केनाल जो घर आहे। इलेक्शन कमीशन मूजिबि इमरान ख़ान जे बनी गाला वारे घर जी इज़ाफ़ी दावत ते 1 करोड़ 14 लख रुपयनि जो ख़र्च थियो। ज़मान पार्क लाहौर वारे घर जी तामीर ते 4 करोड़ 86 लख रुपया ख़र्च थिया। इमरान ख़ान वटि बखर में 3 विरासती जायदादूं बि आहिनि। इमरान ख़ान जी घरवारी बुशरा बीबी पाक पतन जे इलाइक़े मानिका में 52 केनाल ज़मीन जी मालिक आहे। बुशरा बीबी पाक पतन में 379 केनाल इराज़ी जी बि मालिक आहे। इलेक्शन कमीशन मूजिबि बुशरा बीबी ओकाड़ा में 267 केनाल इराज़ी जी मालिक आहे ऐं बनी गाला में 3 केनाल ते ॿधल घर जी बि मालिक आहे। इलेक्शन कमीशन जे दस्तावेज़ मूजिबि अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे असासन जी मालियत 71 करोड़ 42 लख रुपया आहे ऐं पाकिस्तान में संदसि 20 जायदादूं आहिनि। आसिफ ज़रदारी जूं 5 जायदादूं विरासती आहिनि। इलेक्शन कमीशन मूजिबि आसिफ ज़रदारी वटि 1 करोड़ 66 लख रुपयनि जा हथियार मौजूद आहिनि ऐं परॾेह में हुन जी का बि जायदाद नाहे। इलेक्शन कमीशन पारां जारी कयल तफ़सीलनि मूजिबि पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे असासन जी मालियत 1 अरब 60 करोड़ रुपया आहे। हू पाकिस्तान में 19 जायदादुनि जो मालिक आहे ऐं हुन जा मुल्क अंदरि 7 बैंक अकाउंट्स आहिनि। बिलावल वटि 6 करोड़ 68 लख रुपयनि जी कैश आहे। इलेक्शन कमीशन मूजिबि बिलावल भुट्टो ज़रदारी वटि परॾेह में 150 तोला सोन ऐं 7 घड़ियूं आहिनि। हुन जी दुबई में बि सीड़पकारी थियल आहे ऐं हू दुबई में 2 जायदादुनि जो मालिक आहे। इलेक्शन कमीशन मूजिबि दुबई में बिलावल खे हिकु बंगलो तोहफ़े में मिलियल आहे ऐं ॿियो संदसि विरासती बंगलो आहे। इलेक्शन कमीशन मूजिबि अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर ऐं PTI अॻवान उमर अयूब 1 अरब 19 करोड़ रुपयनि खां वधीक असासन जो मालिक आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद वटि पंहिंजो को बि ज़ाती घर नाहे। हुन वटि 1 गाॾी ऐं 15 तोला सोन आहे। मुराद सईद जे अकाउंट्स में 29,63,000 रुपयनि जी रक़म मौजूद आहे। इलेक्शन कमीशन मूजिबि क़ौमी असेंबली जो अॻूणो स्पीकर असद कैसर 8 करोड़ रुपयनि खां वधीक असासन जो मालिक आहे। हू 1 करोड़ 17 लख रुपयनि खां वधीक जो बाक़ीदार आहे। असद कैसर वटि 1 गाॾी आहे ऐं हू 96 लख रुपयनि खां वधीक बैंक बैलेंस जो बि मालिक आहे। इलेक्शन कमीशन पारां जारी कयल गोशवारनि मूजिबि PTI अॻवान परवेज़ खटक 16 करोड़ 71 लख रुपयनि खां वधीक असासन जो मालिक आहे। हुन वटि 3 करोड़ रुपयनि जो बैंक बैलेंस आहे ऐं हू 2 करोड़ 56 लख रुपयनि जो बाक़ीदार आहे।